जे शाइरीअ में शाइराणो इनकलाब इश्क लॻण खां पोइ आयो। सईद जे शाइरीअ जे पहिरें मजमूए नेण सफ़र में जी शुरूआत में हिन जे शाइरीअ जे ॿिए दौर सां शुरू थिए थी। सही तो चए त मन जो ख़ाली पनो मुंहुं जो खोले रखियो, मन जो ख़ाली पनो मुंहुं जो खोले रखियो, हिकु हसीना अची पंहिंजो नालो लिखियो। यामीन बलोच सईद जे पहिरें किताब जे माहौल जो उनवान क्लासिकी शाइरी जो तसलसल रखियो हो। मूंखे सईद रोमानवी शाइरनि जो तसलसल वधीक लॻंदो आहे। हिन जी शाइरीअ में महबूब लाइ तशबीहनि ऐं इस्तिहारनि जो कोई जवाब ई कोन्हे। सईद जी शाइरीअ में मंज़र कशी संदसि दोस्त नादर जमाली जा मुजस्मा लॻल आहिनि। सईद जो दौर असांखे ख़बर आहे त मज़हबी मुनाफ़िक़त जे वर चढ़ियल दौर हुयो, जंहिंमें हर मज़हब जा हथ ॿिए मज़हब जे रद सां रेटा थियल हुया। हर फ़र्क़ो ॿिए फ़र्क़े जे पोयां फ़तवाउनि जा कारा चिठा पे खणी घुमियो। जे समाज में मज़हबी मुनाफ़िक़त चोट चढ़ियल हूंदी आहे, उते हर शख़्स ॿिए शख़्स जा सिर्फ़ गुनाह ई ॾिसंदो आहे। उन जी नज़र सिर्फ़ ॿियनि जे ऐबनि ते ई हूंदी आहे। सही चवाणी सभु नज़र था रखनि गुनाहनि ते, सभु नज़र था रखनि गुनाहनि ते, सही त तुंहिंजा सवाब